ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान। जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 6 जे बे भाग में ॾिठो त जन्म जे तक्षक नाग खां बदिलो वठण वास्ते सभिनी नागन खे ख़त्म करण जे लाइ हिकिड़ो यज्ञ कराए थो, लेकिन तक्षक नाग इंद्र देवता जी पनाह में वञी वेहे थो, जंहिं करे हवन जी वजह सां हू उते पहुची न सघियो। तॾहिं जन्म जे पुरोहितन ऐं रखेश्वरन खे चयो त तव्हां अहिड़ा मंत्र पढ़ो जो तक्षक नाग इंद्र समेत उते अची पहुचे। पोइ प्यारा भक्तों, मंत्रन जे प्रताप सां देवराज इंद्र तक्षक नाग समेत उन यज्ञ जे हवन ॾांहुं अची पहुतो। तॾहिं गुरु बृहस्पति जी जे सम्झाइण सां जन्मेजय जो क्रोध शांत थियो ऐं अहिड़ी तरह तक्षक नाग ऐं देवराज इंद्र जो बचाव थी वियो। सबई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 7 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे संत ऐं ॿियनि रखेश्वरनि खे सूत जीअ जो शुभ अशुभ कर्मनि जो फल ॿुधाइणु। श्री सूत जी संत ऐं ॿियनि रखेश्वरनि खे चयो त इंद्र ऐं ॿियनि देवताउनि खे भॻवान जी आज्ञा आहे त जेको माण्हू जहिड़ो यज्ञ ऐं तप करे तहिड़ो खेसि सुर्ग ॾियो ऐं पापियुनि खे धर्मराज कर्म अनुसार नरक में मोकिले थो। जेके माण्हू फ़क़ति परमेश्वर जो भॼन ऐं सुमरण कनि था तिन खे इंद्रपुरीअ खां मथे ब्रह्मलोक में जाइ मिले थी। परमेश्वर जी निर्गुण पूजा ऐं भॼन करण वारा वैकुंठ में वञी महापल्य ताईं उते जा सुख ॾिसनि था। राजा परीक्षित बि भगवत पुराण जी ॿुधण सां श्री कृष्ण महाराज जी जे प्रेम में मगन थी वैकुंठ हलियो वियो। जेके यज्ञ तप भॼन ऐं सुमरण संसारी माण्हू कनि था तिन मां हिकिड़ो त कंहिं मतिलबु पूरे थियण वास्ते थिए थो ऐं ॿियो कंहिं बि मतिलबु रखण खां सवाइ थिए थो। मूं तव्हांखे हिन भागवत में ॿिन्ही क़िस्मनि जो हाल ॿुधायो आहे। 18 पुराणनि में श्रीमद् भागवत पुराण सभिनी खां वधीक उत्तम आहे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी संत ऐं ॿियनि रखेश्वरनि 18 पुराणनि जा नाला पुछिया। तॾहिं सूत जी चयो त 18 पुराणनि जा नाला हिन रीत आहिनि। पहिरियों ब्रह्म पुराण, ॿियो पद्म पुराण, टियों विष्णु पुराण, चौथों शिव पुराण, पंजों लिंग पुराण, छहों गरुड़ पुराण, सतों नारद पुराण, 8हों अग्नि पुराण, 9 स्कंद पुराण, 10 बोष्य पुराण, 11 ब्रह्मवैवर्त पुराण, 12 मार्कुंड्य पुराण, 13 वाराह पुराण, 14 मत्स्य पुराण, 15 कोरम पुराण, 16 ब्रह्मांड पुराण, 17 नृसिंह पुराण ऐं 18 भागवत महापुराण आहे। उन्हनि सभिनी पुराणनि में परमेश्वर जा गुण वर्णन थियल आहिनि। कंहिं पुराण में सातोकी, कंहिं पुराण में राजसी ऐं कंहिं पुराण में तामसी धर्म लिखियल आहे। श्रीमद् भागवत में ख़ासि सातोकी धर्म ऐं भगवत गुण वेद व्यास जी वर्णन कयो आहे। सो सभु मूं तव्हांखे ॿुधायो। सबई चयो जय श्री कृष्णा।
इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 7 संपूर्ण थियो। अध्याय 8 मार्कुंडीय रखेश्वर जे पैदाइश बाबत सूत जीअ जो वर्णन करण। संत ऐं ॿियनि रखेश्वरनि एतिरी कथा ॿुधी पुछियो त हे सूत जी, तव्हां परमेश्वर जा गुण ऐं चरित्र ॿुधाए असांखे कृतार्थ कयो। शल तव्हां घणे वक़्त ताईं जीअरा रहो ऐं अहिड़ी ई रीत ॿियनि जीवन जो भलो कंदा रहो। हाणे असां इहो ॿुधणु घुरूं था त असांजे कुल में मार्कुंडीय रखेश्वर परमेश्वर जी माया कहिड़ी तरह ॾिसी वेंकटनाथ जो दर्शन पातो ऐं व्यास जी सभिनी वेदनि जो कीअं अलॻि वर्णन कयो। इहो ॿुधी सूत जी चयो त जॾहिं ब्रह्मा जी ॾिठो त कलयुग में माण्हू थोरी उमिरि हुअण करे सभई वेद पढ़ी न सघंदा, तॾहिं ब्रह्मा जी वेनती करण सां नारायण जी वेद व्यास जी जो अवतार धारे वेदनि जो सॼो तत कढी वरितो। उन तत जो जुदा जुदा नालो रखी उहे सभई पंहिंजे चेलनि खे पढ़ाया। हिकु पुराण वेद मां निकितल जो नालो मार्कुंडीय पुराण रखियो। इहो ॿुधी रखेश्वरनि चयो त पहिरियां ई इहो ॿुधायो त मार्कुंडीय हेॾी वॾी उमिरि कीअं पाती हुई। सूत जी चयो त मुरकुंड नाले हिकिड़ो रखेश्वर हो, तंहिंखे को बि औलाद न हो। जॾहिं मुरकुंड रखेश्वर औलाद वास्ते देवताउनि जे नाले ते घणो ई तप ऐं होम कयो, तॾहिं देवताउनि दर्शन ॾेई चयसि त हे रखेश्वर, तुंहिंजे नसीब में औलाद कोन्हे, पर तप होम करण जे प्रताप सां तोखे हिकिड़ो पुटु थींदो जो 12 वरनि जी उमिरि में मरी वेंदो। प्यारा भक्तों, इहो ॿुधी रखेश्वर वेनती कई त मां औलाद थियण जी ख़्वाहिश रखां थो। जेकॾहिं हू पैदा थी पोइ 12 वरनि जी उमिरि में मरी वेंदो त मां सब्र इख़्तियार कंदसि। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 8 जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।